सकरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब सख जे जाखोड़ी ऐं दिलीर साफ़ी शहीद जान मोहम्मद महज कातिलनि ऐं उन जे सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी लाइ नेशनल प्रेस क्लब सखरन जे अॻवाणीअ में साफ़ी सियासी समाजी धुरियुनि पारां लतीफ़ पार्क खां काज़ी सरफराज़ मेमण चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई, जिते शहीद जे खून सां इंसाफ़ लाइ नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते साफ़ी ग़ुलाम क़ादिर चांडियो, कुर्बान इमरानी, सैयद एहसान शाह, रज़ा मोहम्मद सियाल, मीर मोहम्मद कीरियो, राजकुमार ओड, अज़ीज़ लाखो, मेहताब जमाली, अयूब खोसो, हुसैन बख्श कीरियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद जान मोहम्मद जे क़त्ल खे 8 महीननि खां वधीक वक़्तु गुज़री चुको आहे, पर क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। हुन चयो त साफ़ी जान मोहम्मद महर खे हक़ ऐं सच जी सज़ा ॾिनी वई। हुननि सवाल कंदे चयो त छा कानून एतिरो कमज़ोर आहे या क़ातिल कानून खां मथां आहिनि जो खेनि गिरफ़्तार नथो कयो वञे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त शहीद जान क़ातिल जल्द गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। एहतजाज में कासिम सुमरो, अब्दुल हमीद आरई, शबीर राजपूत, ज़फ़र राजपूत, नियाज़ चांडियो, बशीर सुमरो, अब्दुल रशीद कीरियो ऐं अब्दुल क़ादिर गबोड़ समेत ॿियनि शिरकत कई।